अस्सलाम वालेकुम दोस्तो। साल 2008 खैरपुर जो हिकिड़ो नंढिड़ो ॻोठु जंहिंजी हिकु मासूम नियाणी तस्लीम सोलंकी पंहिंजी जान बचाइण जे लाइ लुकी रही आहे। उन ते कारोकारी जो इल्ज़ाम लॻायो वियो हो, पर इन खां वधीक ऐं रूह खे तकलीफ़ ॾींदड़ ॻाल्हि अञा ॿी आहे। गैर कानूनी निज़ाम जे ज़रिए हिकु वॾेरे फ़ैसिलो कयो ऐं उन मासूम नियाणी खे बुखायल झंगली कुतनि जे अॻियां उछलायो वियो। दोस्तो, इहा का 1400 साल पुराणी ॻाल्हि न आहे। इहा अॼुकल्ह जी हक़ीक़त आहे। जंहिं दौर में तव्हांजे हथ में जदीद तरीन टेक्नोलॉजी आहे, तव्हां महांगो मोबाइल इस्तेमालु करे रहिया आहियो, तव्हां 5G नेटवर्क इस्तेमालु करे रहिया आहियो, उते सिंध जे तमामु घणे इलाइक़नि में हिकु औरत जी क़ीमत हिकु मींहं जे बराबरि बि न आहे। ऐं उन्हनि इलाइक़नि में पसंदि जी शादी जी ॻाल्हि करणु मतिलबु के औरत जे लाइ मौत जो सर्टिफिकेट आहे। दोस्तो, अॼु ही फैक्ट फाइंडर उन गैर कानूनी ऐं ज़ालिम निज़ाम जा तव्हांखे अहिड़ा सच ॿुधाइण वारो आहे जेका आम सोशल मीडिया ऐं हुकूमत कॾहिं बि नाहे ॿुधाईंदी। सभ खां पहिरियां इहा ॻाल्हि सम्झणु तमामु ज़रूरी आहे त कारो ऐं कारी छा आहे। कारो जो मतिलबु आहे उहो मर्द जंहिंजे मथां हिकु औरत सां ग़लति तालुकात जो इल्ज़ाम लॻायो वञे, ऐं कारी जो मतिलबु आहे उहा औरत जंहिंजे मथां हिकु मर्द सां ग़लति तालुकात हुअण जो इल्ज़ाम लॻायो वञे। चाहे पोइ ॻाल्हि केतिरी बि नंढड़ी छो न हुजे, चाहे कोई बि ग़लतफ़हमी हुजे, जेकॾहिं कंहिं औरत जे मोबाइल नंबर ते कोई रांग नंबर कॉल अची वञे थी कंहिं मर्द जी, त मतिलबु उहा कारी थी वई, उन जी इज़त ख़तमु थी वई। मुआशिरे जे अंदरि कंहिं बि तरह जो कोई बि इंसानी तालुक हिकु औरत बिल्कुलु बि नथी बणाए सघे। दोस्तो, पर हक़ीक़त इहा आहे त इहो हिकु तमामु वॾो साइकोलॉजिकल ट्रेप आहे। छा इहा गैरत आहे या इन जे पुठियां हिकु तमामु वॾी लालच आहे? छा इहा गैरत आहे? बिल्कुलु बि न। हिकु रिपोर्ट जे मुताबिक़ कारोकारी जे अचण वारे 90% केसनि जे पुठियां कुझु ॿियो राज़ हूंदो आहे। जॾहिं कंहिंजी ज़मीन ते कब्ज़ो करणो हुजे या वरी कंहिंखां पुराणी दुश्मनी जो बदिलो वठिणो हुजे त कंहिं बि मासूम औरत ते कारे जो इल्ज़ाम लॻायो ऐं पोइ उन जे मुड़ुस खां, उन जे वालिद साहब खां या उन जे भाउ खां ज़मीन लिखाए वठो या वरी खून बहा मतिलबु फाइन जे तौर ते उन खां लखें रुपया वठो। ऐं दोस्तो, इन मां ज़ाहिर इहो थिए थो त औरत जी इज़त, औरत जी वक़ार, औरत जी वैल्यू कुझु बि न आहे। इज़त ऐं गैरत जी रांदि जे पोयां औरत खे हिते सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकु करंसी जे तौर ते इस्तेमालु कयो वञे थो। जॾहिं त असां वटि कोर्ट आहिनि, जॾहिं त असां वटि कानून आहे, जॾहिं त असां वटि पुलिस आहे, अहिड़ा क़तल छो थियनि था? ऐं हिते ज़ाहिर थिए थो दुनिया जो हिकु वॾो ताक़तवर ऐं गैर कानूनी निज़ाम।
लाइक ऐं शेयर करणु बिल्कुलु बि न विसारींदा। मिलंदासीं हिकिड़ी ॿी खुफ़िया इन्वेस्टिगेशन सां गॾु। तेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़।